ICC चैंपियंस ट्रॉफी लाइ 15 रुकनी क़ौमी स्क्वाड जो ऐलान। मोहम्मद रिज़वान टीम जी क़यादत कंदो। सलमान अली आगा नायब कप्तान हूंदो। फ़ख्र ज़मान, खुशदिल शाह, सऊद शकील ऐं फ़हीम अशरफ जी क़ौमी टीम में वापसी। बाबर आज़म, शाहीन शाह अफरीदी, हारिस रऊफ़, मोहम्मद हसनैन ऐं तैयब ताहिर टीम जो हिस्सो। कामरान गुलाम, उस्मान खान, इब्रार अहमद ऐं नसीम शाह स्क्वाड में शामिल। पीका कानून की शक्ल इख्तियार करे चुको है। पीका एक्ट तहत अना रूल्स ठहना आहिनि। सोशल मीडिया के गलत इस्तेमाल से पार्लियामेंट कानून साज़ी ज़रूरी समझे। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो पीका एक्ट के हवाले से बयान। सिंध असेंबली में यूनिवर्सिटियुनि में वाइस चांसलर की मुक़ररी बाबत तरमीमी एक्ट बिल मंजूर। तरमीम बाद वाइस चांसलर के उहदे ते ब्यूरोक्रेट्स मुक़रर थी सघंदो। PhD जो शर्त ख़त्म। बिल तहत MA पास शख्स भी वाइस चांसलर जो उहदो संभाले सघे थो। KP जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन ॾह दहशतगर्द मारिजी विया। ISPR चयो आहे त डेरा इस्माइल जे इलाइक़े कुलाची में इंटेलिजेंट बेस्ड ऑपरेशन कयो। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जे थाकनि खे इस्ताइते तरीक़े सां निशानो बणायो। कार्रवाई में 10 दहशतगर्द मारिया विया। PTI वारा ॻाल्हियुनि वारी मेज़ ते अचनि। जेकॾहिं असांखे क़ाइल कनि था त संदसि ॻाल्हि मञी सघिजे थी। सियासी मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार अरस नावला चयो आहे त PTI 10 वरियनि खां पोइ ॻाल्हियुनि वारी मेज़ ते वेठा ऐं 10 ॾींहंनि में ई भॼी विया। हाणे जॾहिं संदुनि दिलि चवे त असां सां ॻाल्हियुनि लाइ वेहनि। सिंध असेंबली में सिंध सिविल कोर्ट्स तरमीम एक्ट अक्सरत राय से मंजूर। अपोजिशन पारां मुखालिफत। सूबाई वज़ीर जालसन इंचार्ज चयो आहे त तरमीम जो मकसद सवाल केस हाई कोर्ट्स में सिविल कोर्ट्स में मुंतकिल करण है, जैसा अवाम के फ़ायदो थींदो। सीनियर सूबाई वज़ीर शवाजिल इनाम मेमूर चयो आहे त पाकिस्तान जो पहिरियों सूबो सिंध हूंदो जिते औरतुनि खे ख़ुद मुख्तियार बणाइण लाइ इलेक्ट्रिक मोटरसाइकिलूं मुफ़्त में ॾिनियूं वेंदियूं। जेके माइरूं भेनरूं कारोबार लाइ सोचनि पियूं उन्हनि लाइ रोज़गार जा मौक़ा आंदा वेंदा। पीपुल्स पार्टी की पहली तरजीह अवाम है। सदर आसिफ अली ज़रदारी जो हवाई फ़ौज जे नेशनल एरोस्पेस साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क जो दौरो। हवाई फ़ौज जो सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू भी उन मौके ते मौजूद हो। सदर आसिफ अली ज़रदारी के पार्क बाबत तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग में चयो वियो त साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क हवाई फ़ौज की तरक्की के सफ़र में अहम संग मेला है। साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क इल्म ऐं टेक्नोलॉजी ते ॿधल मैशर जो बुनियाद बणजण जे लाइ तैयार है। सदर पारां नेशनल एरोस्पेस साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क में जदीद टेक्निकी माहौलियाती निज़ाम जी वाखण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चीन जे सफ़ीर जियान जिंडोंग की मुलाकात। ॿिन्ही मुल्कनि विच में इक़्तिसादी ऐं सिक्योरिटी सहकार बाबति ख़्यालनि जी ॾेवड। वज़ीर आज़म सफ़ीर जियान जिडोंग खे चीन जे नए साल जूं वाधायूं ॾिनियूं। शहबाज शरीफ चयो त उम्मीद है त ही नओं साल पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती जे रिश्ते खे वधीक सघारो कंदो ऐं ॿिन्ही मुल्कनि जे अवाम लाइ ख़ुशहाली आणींदो। चीनी सफ़ीर ख़ुशीअ जे मौक़े ते नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार करण ते वज़ीर आज़म ऐं पाकिस्तानी अवाम जा थोरा मञिया। चीनी सदर जो बैलेट एंड रोड जो मनसूबो मिसाली करार सी पैक फेज़ 1 मुकम्मल थियो। हाणे फेज़ 2 ते कम शुरू है। पाक चीन दोस्ती ॾींहों ॾींहुं मज़बूत थींदी पई वञे। पाक चीन दोस्ती समूरी दुनिया में एक मिसाल है। पाक चीन दोस्ती हिमालय खां उची ऐं अरबी समुंड खां घेरी है। कंहिं हिक मुल्क ते ॾुखिया ॾींहं आया त ॿियो उन सां गॾु बीठो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चीन जे नए कमरी साल की तक़रीब के किताब। दाबेची स्पेशल इकनॉमिक जोन जा सनती प्लाट मार्च में विकिरो करण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि दाबेची स्पेशल इकनॉमिक जोन जो इजलास। वॾे वज़ीर जे इकनॉमिक जोन खे 10
MGD पाणी फराहम करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो त हू इकनॉमिक ज़ोन जे कम जी रफ़्तार मां मुतमइन आहे। इकनॉमिक ज़ोन प्रोजेक्ट ते कम जी रफ़्तार तेज़ कई वञे। हू सनअतकारी लाइ समूरा क़दम तेज़ करण घुरे थो। मार्शल सिटी जो बि कम तेज़ कयो वञे। सिंध जी तवानाई तरक्की ऐं रिथाबंदी बारे वज़ीर नासिर हुसैन शाह सां चेयरमैन जे वफ़द जी मुलाक़ात। तवानाई जे शोबे में सीड़पकारी जे मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। नासिर हुसैन शाह चयो त सिंध शमसी ऐं हवाई तवानाई जे वसीलनि सां मालामाल आहे ऐं सीड़पकारीअ लाइ सुनहरी मौक़िया मौजूदु आहिनि। सिंध सरकार तवानाई जे शोबे में सीड़पकारनि खे मुकमल मदद ऐं सहकार फ़राहम करे रही आहे। रखण में ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान औरत ऐं ॿार समेत 3 ॼणा मारिजी विया। ॻोठ सूमराणी वधिया में लोलाई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थियो। 30 वरहनि जो रफ़ीक लोलाई 32 वरहनि जी फहमीदा ऐं 3 वरहनि जी अलीशा बारूद जो बख बणिया। इतलाउ ते पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। धुरियुनि में चिकताण बरक़रार। कश्मीर पुलिस ऐं रेंजर जो कचे में ॾोहारनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन। 3 ॾोहारी मारिजी विया। पुलिस मूजिबि मारिजी वलनि में धाड़ियल बेदल शर, मुबीन शर ऐं मिठो शर शामिल आहिनि। बख़्त अली शर ज़ख़्मी थी पियो। ओबावड़े जे चौकमाड़ी वासी पोरत नौजवान जे अगवा जी तस्दीक। वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब। नौजवान वसीम अब्बास रिंद जे अगवा जी तस्दीक बाद वारसनि जो एहतजाज। बाज़ियाबी जो मुतालबो। वारसनि जो चवणु आहे त धाड़ियलनि फ़ोन करे 50 लख भुंग तलब कयो आहे। ग़रीब आहियूं, रक़म किथां आणियूं। पीका एक्ट ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में साफ़िन जा मुज़ाहिरा। PFU जे मरकज़ी सर ते उबावड़े, डहरकी, चक, रुस्तम कुम ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। साफ़िन जो चवणु आहे त पीका एक्ट जी आड़ में आज़ाद सहाफ़त मथां वार कयो वियो आहे। बिना देर सहाफ़त दुश्मन एक्ट वापसि वरितो वञे। ऐं मुड़ुस खे ॻोल्हे रही आहियां, सां गॾु दुबई हली वेंदसि। हुकूमत 1 लख रुपया ॾे। अमेरिकी औरत नओं शर्त रखी छॾियो। नौजवान जी मोहबत में कराची पहुतल अमेरिकी औरत ओनिजा एंड्रियो रॉबिन्स जूं अजीब हरकतूं। रस्ते में एम्बुलेंस रोकराए रिक्शा में वेही रही। चयाईं थाणे नाहे वञिणो। रिक्शा मां बि लही रोड किनारे वेही रही। औरत खे पनाह ॾींदड़ समाजी अॻवान रमज़ान चीपा जो चवणु आहे त औरत जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त नाहे। नौजवान अचे मसइलो हल करे।